ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 20/2/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार हाणे विकारनि जो दान ॾियो त ग्रहण उतरी वञे। इहे तमो प्रधान दुनिया सितो प्रधान थी वञे। प्रश्न: तव्हां ॿारनि खे कंहिं ॻाल्हि सां कॾहिं बि तंग न थियणो खपे? उत्तर आहे, तव्हांजी पंहिंजी लाइफ अर्थात जीवन में कॾहिं बि तंग न थियणो खपे। तव्हांखे पंहिंजी लाइफ अर्थात जीवन सां कॾहिं बि तंग न थियणो आहे। श्री हीरे जहिड़ो जन्म ॻायल आहे न, इन जी संभाल बि करणी आहे। तंदुरुस्त हूंदव त नॉलेज ॿुधंदा रहंदव। हिते जेतिरा ॾींहं जींदव कमाई थींदी रहंदी, हिसाब किताब चुकतू थींदो रहंदो। कमाई बि थींदी रहंदी, हिसाब किताब बि चुकतो थींदो। गीता ओम नमो शिवाय। ओम शांति। अॼु गुरुवार आहे। तव्हां ॿार चईंदव सतगुरु वार। श्री सत्य जी स्थापना करण वारो बि आहे बाबा। सत्यनारायण जी कथा बि ॿुधाईंदा आहिनि, नरसा नारायण ठाहींदा आहिनि, ॻायल बि आहे न सर्व जो सदगति दाता। पोइ बाबा वृक्षपति बि आहिनि। इहे मनुष्य सृष्टि जो झाड़ आहे जंहिंखे कल्प वृक्ष चईंदा आहियूं। कल्प अर्थात 5000 वर्ष पोइ वरी खां हूबहू रिपीट थींदो आहे। इहो वृक्ष झाड़ बि रिपीट थींदो आहे न। फूल 6 मास निकिरंदा आहिनि, पोइ माली माण्हू जड़ कढी रखी ॾींदा आहिनि, पोइ लॻाईंदा आहिनि त फूल निकिरी पईंदा आहिनि। फूल 6 मास निकिरंदा आहिनि, पोइ माली माण्हू जड़ कढी रखी छॾींदा आहिनि, पोइ लॻाईंदा आहिनि त फूल निकिरी पईंदो आहे। हाणे इहे त ॿार ॼाणंदा आहिनि। बाप जी जयंती बि अधु कलाक मल्हाईंदा आहिनि, अधु कलाक भुलिजी वेंदा आहिनि। भक्ति मार्ग में अधु कलाक यादि कंदा आहिनि। बाबा कॾहिं अची करे गार्डन ऑफ फ्लावर्स स्थापना कंदा। दशायूं त ॾाढियूं हूंदियूं आहिनि न। वृक्षपति जी दशा बि आहे, उतरती कला जी दशा बि हूंदी आहे न। हिन समय भारत ते राहु जो ग्रहण वेठो आहे। चंद्रमा खे बि जॾहिं ग्रहण लॻंदो आहे त पुकारंदा आहिनि, दे दान त छूटे ग्रहण। हाणे बाप बि चईंदा आहिनि, इहे 5 विकारनि जो दान ॾियो त ग्रहण छूटे। हाणे सॼी सृष्टि ते ग्रहण लॻल आहे, 5 तत्वनि ते बि ग्रहण लॻल आहे। श्रुति तमो प्रधान आहे। हर चीज़ नई पोइ पुराणी ज़रूरु थींदी आहे। नई त सतो प्रधान, पुराणी त तमो प्रधान। पुराणी खे तमो प्रधान चइबो आहे। नंढा ॿारनि खे बि सतो प्रधान महात्मा खां बि ऊच ॻणिबो आहे, छो जो हुन में 5 विकार न हूंदा आहिनि। भक्ति त सन्यासी बि नंढेपन खां कंदा आहिनि। जीअं राम तीर्थ श्री कृष्ण जो पुजारी हुयो, पोइ जॾहिं सन्यास कई त पूजा खलास। सृष्टि ते पवित्रता बि खपे। भक्ति भारत पहिरियों पवित्र, सभिनि खां पवित्र हुयो। पोइ जॾहिं देवताऊं वाम मार्ग में वेंदा आहिनि त पोइ अर्थक्वेक आदि में सभु स्वर्ग जी सामग्री, सोने जा महल आदि खलास थी वेंदा आहिनि। पोइ नए से ठहिणु शुरू थींदो आहे। डिस्ट्रक्शन ज़रूरु थींदो, उपद्रव थींदा आहिनि। जॾहिं रावण राज्य शुरू थींदो आहे, हिन समय सभु पतित आहिनि। सतयुग में देवताउनि राज्य कंदा हुया। असुर ऐं देवताउनि जी युद्ध ॾेखारी आहे, परंतु देवता ई त हूंदा ई आहिनि सतयुग में। हुते लड़ाई कीअं थी सघंदी आहे? संगम ते त देवता हूंदा न आहिनि। तव्हांजो नाम ई आहे पांडव कौरवनि जी बि लड़ाई थींदी न आहे। इहे सभु गपोड़ा आहिनि। केतिरो वॾो झाड़ आहे, केतिरा अथाह पता आहिनि, उन्हनि जो हिसाब थोरी कढी सघंदा आहियूं। संगम ते देवताऊं हूंदा न आहिनि। बाप बि आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। आत्मा ई ॿुधी करे कंध हिलाईंदी आहे। असां आत्माऊं आहियूं। बाबा अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहो पको करिणो आहे। बाबा असांखे पतित खां पावन ठाहींदा आहिनि। आत्मा में ई सुठा व बुरा संस्कार हूंदा आहिनि। आत्मा ऑर्गन्स वारा चईंदी आहे, असांखे बाबा पढ़ाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि असांखे बि ऑर्गन्स खपनि जंहिंसां सम्झायां। असांखे बि ऑर्गन्स खपनि जंहिंसां मां तव्हांखे सम्झायां।
बाबा चईंदा आहिनि आत्मा खे ख़ुशी थींदी आहे बाबा हर 5000 वर्ष पोइ ईंदा आहिनि असांखे ॿुधाइण। तव्हां त साम्हूं वेठा आहियो, मधुबन जी ही महिमा आहे। आत्माउनि जो बाप त उहो आहे न, सभु उन्हनि खे सॾु कंदा आहिनि। तव्हांखे हिते सम्मुख वेहण में मज़ो ईंदो आहे न, परंतु हिते सभु त रही न सघनि, पंहिंजी कारोबार सर्विस आदि खे बि ॾिसणो आहे। आत्माऊं सागर वटि ईंदियूं आहिनि धारण करे, पोइ ॿियनि खे ॿुधाइणो आहे, न त ॿियनि जो कल्याण कीअं कंदा। योगी ऐं ज्ञानी तूं आत्मा जो शौक़ु रहंदो आहे असां वञी करे ॿियनि खे सम्झायूं। हाणे शिव जयंती मनाइबी आहे, भॻवान वाच्य आहे। भॻवान वाच्य श्री कृष्ण जे लाइ न चई सघंदासीं, उहो त दैवी गुण वारो मनुष्य आहे न। भॻवान वाच्य श्री कृष्ण जे लाइ न चई सघंदासीं, उहो त दैवी गुण वारो मनुष्य आहे। डीटीजम चइबो आहे न। हाणे ॿार इहे त सम्झी विया आहिनि कि हाणे देवी देवता धर्म आहे न, स्थापना थिए थी। तव्हां ईअं न चईंदव कि असां हाणे देवी देवता धर्म जा आहियूं, न। हाणे तव्हां ब्राह्मण धर्म जा आहियो, देवी देवता धर्म जा ठहो था। हाणे असां ब्राह्मण धर्म जा आहियूं, देवी देवता धर्म जा ठहूं था असां। देवताउनि जो पछाया हिन पतित सृष्टि ते न पई सघंदो आहे, हिन में देवताऊं अची न सघंदा आहिनि। तव्हांजे लाइ नई दुनिया खपे। लक्ष्मी जी बि पूजा कंदा आहिनि त घर जी केतिरी सफ़ाई कंदा आहिनि। हाणे हिन सृष्टि जी बि केतिरी सफ़ाई थियणी आहे। सॼी पुराणी दुनिया ई ख़त्म थी वेंदी। लक्ष्मी सां मनुष्य धन मांगंदा आहिनि। लक्ष्मी वॾी या जगदम्बा वॾी। अंबा जे मंदर बि ॾाढा आहिनि। मनुष्यनि खे कुझु बि पतो न आहे। तव्हां सम्झंदा आहियो लक्ष्मी त स्वर्ग जी मालिका, जगदम्बा जंहिंखे सरस्वती बि चईंदा आहियूं, उहा ई जगदम्बा पोइ लक्ष्मी ठहींदी। तव्हांजो पद ऊच आहे। देवताउनि जो पद कम आहे, त जगदम्बा जो पद ऊच थी वियो न। ऊच ते ऊच त ब्राह्मण चोटी आहे न, त तव्हां सभिनि खां ऊच आहियो। तव्हांजी महिमा आहे सरस्वती जगदम्बा। उन सां छा मिलंदो आहे? सृष्टि जी बादशाही। हुते तव्हां धनवान ठहींदा आहियो, विश्व जो राज्य मिलंदो आहे न। पोइ असां ग़रीब ठही वेंदा आहियूं। भक्ति मार्ग हूंदो ई आहे न। पोइ लक्ष्मी जी खे यादि कंदा आहियूं। हर वर्ष लक्ष्मी जी पूजा थींदी आहे। लक्ष्मी खे हर वर्ष सॾु कंदा आहिनि। जगदम्बा खे कोई हर वर्ष न सॾु कंदा। जगदम्बा जी त सदैव पूजा थींदी रहंदी आहे। जॾहिं चाहे तॾहिं अम्बा जे मंदर में वञो। हिते बि जॾहिं चाहे जगदम्बा सां मिली सघंदा आहियो। तव्हां बि जगदम्बायूं आहियो न। असां जगदम्बा आहियूं। सभिनि खे विश्व जो मालिक ठाहिण जो रास्तो ॿुधाइण वारा। जगदम्बा वटि सभु कुझु वञी करे मांगदा आहिनि। लक्ष्मी वटि सिर्फ़ु धन मांगदा। उन्हनि जे अॻियां सभु कामनायूं रखंदा त सभिनि खां ऊच मर्तबो तव्हांजो हाणे आहे। मतिलबु जगदम्बा जो मर्तबो लक्ष्मी खां बि ऊच आहे। जबकि बाप ई अची करे ॿारनि जा ठहिया आहिनि। बाप वरसो ॾींदा आहिनि। बाबा असांखे वरसो ॾींदा आहिनि। हाणे तव्हां ईश्वर संप्रदाय जा आहियो, पोइ तव्हां दैवी संप्रदाय जा ठहींदा। हिन समय सभु मानव मनोकामना भविष्य जे लाइ पूरी थींदी आहे। कामना त मनुष्य खे रहंदी आहे। तव्हांजी सभु कामनायूं पूरी थींदियूं। तव्हांजी सभु कामनायूं पूरी थींदियूं। इहे त आहे आसुरी दुनिया। ॿार ॾिसो केतिरा पैदा कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे त साक्षात्कार कराइबो आहे। सतयुग में कीअं श्री कृष्ण जो जन्म थींदो आहे, हुते त सभु क़ाइदे सिर हूंदो। दुख जो नाम ई न आहे, न हूंदो। उनखे चइबो आहे सुखधाम। उनखे चइबो आहे सुखधाम। तव्हां अनेक बार सुख पास कयो आहे। बाबा चवनि था त अनेक बार सुख पास कयो आहे। अनेक बार हार बि खाधी आहे, पोइ जीत बि पाती आहे। हाणे स्मृति आई कि असांखे बाबा पढ़ाइनि था। स्कूल में नॉलेज पढ़ंदा आहियूं, साथ साथ मैनर्स बि सिखंदा आहियूं न। हुते कोई हिन लक्ष्मी नारायण जहिड़ा मैनर्स न सिखंदा।
हुते कोई हिन लक्ष्मी नारायण जहिड़ा मैनर्स न सिखंदा। हाणे ई सिखूं था। हाणे तव्हां दैवी गुण धारण कंदा आहियो, महिमा बि उन्हनि जी ॻाईंदा आहिनि, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। त हाणे तव्हांखे अहिड़ो ठहिणो आहे, तव्हां ॿारनि खे पंहिंजी हिन लाइफ सां कॾहिं तंग न थियणो आहे। छो जी हाणे असांजो हीरे जहिड़ो जन्म आहे, इन जी संभाल बि करणी हूंदी आहे। तंदुरुस्त हूंदा त नॉलेज ॿुधंदा रहंदा, है न। तंदुरुस्ती हूंदी त नॉलेज ॿुधंदा रहंदा। बीमारी में बि ॿुधी सघंदा आहियो, बाप खे यादि करे सघंदा आहियो। हिते जेतिरा ॾींहं जींदा ओतिरो सुखी रहंदा। कमाई त थींदी रहंदी आहे न, हिसाब किताब चुकतो थींदो रहंदो आहे। हिते जेतिरा ॾींहं जींदा सुखी रहंदा, कमाई थींदी रहंदी, हिसाब किताब चुकतो थींदो रहंदो। त मतिलबु बाबा खे यादि कंदा रहो, ज्ञान ॿुधंदा रहो त कमाई थींदी वेंदी, यादि सां हिसाब किताब चुकतो थींदा रहंदा। ॿार चईंदा आहिनि बाबा सत्य कॾहिं ईंदो, इहा ॾाढी गंदी दुनिया आहे। बाबा चईंदा आहिनि अरे पहिरियों कर्मातीत अवस्था खे त पायो, जेतिरो थी सघे पुरुषार्थ कंदा रहो। ॿारनि खे सिखलाइणो खपे कि शिव बाबा खे यादि करो, इहा आहे ही अव्यभिचारी यादि। हिकु शिव जी भक्ति करणु, उहा आहे व्यभिचारी भक्ति, सतो प्रधान भक्ति। पोइ देवताउनि खे यादि करणु, इहा सतो भक्ति आहे। बाप चईंदा आहिनि उठते वेंदे मुझ बाप खे यादि करो। ॿार ई सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन, हे लिबरेटर, हे गाइड, न। बाबा ॿार भॻवान खे सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन, हे लिबरेटर, हे गाइड। इहा आत्मा चईंदी आहे। ॿार यादि कंदा आहिनि, बाबा हाणे स्मृति दिलाईंदा आहिनि, तव्हां यादि कंदा आया आहियो, हे दुख हरता सुख करता, अचो अची करे दुखनि सां छुड़ायो, लिबरेट करो, शांति धाम में वठी हलो। बाप चईंदा आहिनि तव्हांखे शांति धाम में वठी वेंदमि, पोइ सुख धाम में तव्हांखे साथ न ॾींदमि। शिव बाबा साथ हाणे ई ॾींदो आहे। त हाणे जो समय सुठो आहे न, हाणे बाबा असां सां गॾु आहिनि। सभी आत्माउनि खे घर वठी वेंदो आहे। मूंखे हाणे मुंहिंजो हाणे पढ़ाइण जो साथ आहे, पोइ वापसि घर वठी वञण जो साथ आहे। बसि मां पंहिंजो परिचय तव्हां ॿारनि खे सुठी रीति वेही ॿुधाईंदो आहे। जीअं जीअं जो पुरुषार्थ कंदो उन अनुसार पोइ हुते प्रालब्ध पाईंदो। सम्झ त बाप ॾाढी ॾींदा आहिनि, जेतिरो थी सघे मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा ऐं उड़ण जा पंख मिली वेंदा। आत्मा खे कोई अहिड़ा पंख न आहिनि। आत्मा त हिकु नंढी बिंदी आहे कि कीअं पतो न आहे कि आत्मा में कीअं 84 जन्मनि जो पाठ नूंदल आहे। न आत्मा जो परिचय आहे, न परमात्मा जो परिचय आहे। तॾहिं बाप चईंदा आहिनि मां जो आहियां, जीअं आहियां, मूंखे कोई बि ॼाणे न सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां जो आहियां, जीअं आहियां, मूंखे कोई ॼाणे न सघंदो आहे। मुंहिंजे द्वारा मूंखे ऐं मुंहिंजी रचना खे ॼाणे सघंदा आहिनि, है न। सभु मुंहिंजे द्वारा मूंखे ऐं मुंहिंजी रचना खे ॼाणे सघंदा आहिनि। मतिलबु जॾहिं बाबा अची ख़ुदि जो परिचय ॾिए ऐं ॿियनि जो बि परिचय ॾिए तॾहिं ॼाणे सघंदा। मां ई अची करे तव्हां ॿारनि खे पंहिंजो परिचय ॾींदो आहे, आत्मा छा आहे उहो बि सम्झाईंदो आहे। इनखे सोल रियलाइज़ेशन चइबो आहे। आत्मा भ्रुकुटी जे विच में रहंदी आहे। चईंदा बि आहिनि भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे अजब सितारो, परंतु आत्मा छा चीज़ आहे उहो बिल्कुलु कोई ॼाणंदा ई न आहे। जॾहिं कोई चईंदा आहिनि कि इस आत्मा जो साक्षात्कार थियो त उनखे सम्झायो कि तव्हां त चईंदा आहियो आत्मा जो साक्षात्कार थिए त चओ कि तव्हां त चईंदा आहियो भ्रुकुटी जे विच में स्टार आहे। स्टार खे छा ॾिसंदासीं, टीको बि स्टार खे ई ॾींदा आहिनि। चंद्रमा में बि स्टार ॾेखारींदा आहिनि। वास्तव में आत्मा आहे ई स्टार। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां ज्ञान स्टार्स आहियो न, बाक़ी उहो सूर्य चांद तारा सितारा त मांडवनि खे रोशनी ॾियण वारा आहिनि।
असली में त असां हिन धरती जा सितारा आहियूं। बाबा ज्ञान सूर्य, ब्रह्मा बाबा ज्ञान चंद्रमा, ऐं असां लकी सितारा आहियूं। उहो कोई देवता न आहिनि जो मथे आहिनि। भक्ति मार्ग में सूर्य खे बि पाणी ॾींदा आहिनि। भक्ति मार्ग में इहे बाबा बि सभु कंदा हुया। सूर्य देवता आहिनि मां, चंद्र देवता आहिनि मां चई करे पाणी ॾींदा हुया। इहे सभु भक्ति मार्ग आहे। इन्हनि त ॾाढी भक्ति कई आहे। नंबर 1 पूज्य त पुजारी बि ठहिया। नंबर वार त गिणबा आहिनि न। रुद्रमाला में बि नंबर त हूंदो आहे न। भक्ति बि सभिनि खां जास्ती इन्हनि ई कई आहे। हाणे बाप चईंदा आहिनि नंढा वॾा सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। सभिनि खे हाणे मां सभिनि खे वठी वञण वारो आहियां, पोइ हिते ईंदा ई न। सभिनि खे वापसि वठी वेंदमि, पोइ हिते ईंदा ई न, मतिलबु बाबा न ईंदा। पोइ नंबरवार सभु पंहिंजे पंहिंजे अनुसार ईंदा आहिनि। बाक़ी शास्त्रनि में जो प्रलय लिखाई आहे, जलमय थी वई, पोइ पीपल जे पते ते श्री कृष्ण आयो। बाप सम्झाईंदा आहिनि सागर जी त कोई ॻाल्हि न आहे। हुते त गर्भ महल जाते ॿार ॾाढो सुख में रहंदा आहिनि। हिते आहे गर्भ जेल। पापनि जी भोगना घर में मिलंदी आहे। पोइ बि बाप चईंदा आहिनि मनमना भव, मूंखे यादि करो। प्रदर्शनी में कोई पुछंदा आहिनि सीढ़ी में ॿियो कोई धर्म छो न आहे? चओ ॿियनि जा 84 जन्म त आहिनि न। सभु धर्म जाड़ में लिखाए। उन्हनि सां तव्हां पंहिंजो हिसाबु कढो कि केतिरा जन्म वठंदा। तव्हांखे त सीढ़ी, असांजी त सीढ़ी 84 जन्मनि जी आहे न, है न। 84 जन्म जीअं आत्मा वरितई उन धर्म जी आत्मायूं ई ॾेखारींदासीं न। बाक़ी सभु चक्र में व झाड़ में ॾेखारिया आहिनि। इन में सभु ॻाल्हियूं सम्झायूं आहिनि। नक्शो ॾिसण सां बुद्धि में अची वेंदो लंडन किथे आहे, फलाणो शहर किथे आहे। बाबा केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। सभिनि खे इहे ई ॿुधायो कि 84 जो चक्कर ईअं फिरंदो आहे। हाणे तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिणो आहे त बेहद जे बाप खे यादि करो त पावन ठही वेंदव। पोइ पावन ठही पावन दुनिया में हली ईंदा। पावन ठही पावन दुनिया में हली ईंदासीं। कोई तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। जेतिरो समय मिले बाप खे यादि करो त पकी टेव पइजी वञे। बाबा जी यादि में तव्हां दिल्ली पैदल ताईं वञो त बि थकावट न थिए। दिल्ली हिते त माण्हू कमु कंदे थकिजी पवंदा आहिनि, पर बाबा चवनि था मुंहिंजी यादि में तव्हां दिल्ली पैदल वञो त बि थकंदव न। सची यादि हूंदी त देह जो भान टुटी वेंदो, पोइ थकावट न थी सघंदी आहे। त सची यादि रहे त देह जो भान बि टुटी पवंदो। पिछाड़ी में अचण वारा ॿियो ई यादि में तिखा वेंदा। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिकु बाप जी अव्यभिचारी यादि में रही देह भान खे ख़तमु करणो। हिकु बाप जी अव्यभिचारी यादि में रही करे देह भान खे ख़तमु करणो। पंहिंजी कर्मातीत अवस्था ठाहिण जो पुरुषार्थ करणो आहे। हिन शरीर में रहंदे अविनाशी कमाई जमा करणी आहे असांखे। ॿियो आहे ज्ञानी तू आत्मा ठही ॿियनि जी सर्विस करणी आहे। बाप सां जो ॿुधो हुनखे धारण करे ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे। हिन शरीर में रहंदे अविनाशी कमाई जमा कंदा रहो। ज्ञानी तू आत्मा ठही ॿियनि जी सर्विस करणी आहे। बाप सां जो ॿुधो हुनखे धारण करे पोइ ॿियनि खे ॿुधाइणो आहे। 5 विकारनि जो दान ॾेई राहु जी ग्रहण सां पूरो मुक्त थी वञिणो। मतिलबु हुनजी परछाई बि न रहे, मतिलबु विकारनि जी अविद्या थी वञे। वरदाना हिकु मत ऐं हिकु रस अवस्था द्वारा धरनी खे फलदायक ठाहिण वारा हिम्मतवान ठहो। जॾहिं तव्हां ॿार हिम्मतवान ठही करे संगठन में हिकु मत हिकु रस अवस्था में रहंदा आहियो व हिकु ई कार्य में लॻा हूंदा आहियो
त स्वयं बि सदा प्रफुल्लित रहंदा आहियो ऐं धरनी खे बि फलदायक ठाहींदा आहियो। जॾहिं तव्हां ॿार हिमतवान ठही करे संगठन में हिकमत ऐं हिकु रस अवस्था में रहंदा आहियो, वह हिकु ई कार्य में लॻल हूंदा आहियो, हिकु ई कार्य में लॻल हूंदा आहियो त स्वयं बि सदा प्रफुल्लित रहंदा आहियो, धरनी खे बि प्रफुल्लित ठाहींदा आहियो। त जीअं अॼुकल्ह साइंस वारा हाणे बीज विधो, हाणे फल मिलियो, ईअं ई साइलेंस जे बल सां सहज ऐं तीव्र गति सां प्रत्यक्षता ॾिसंदव। कॾहिं? जॾहिं असां हिकमत हिकु रस अवस्था में रहंदासीं, हिकु ई कार्य में लॻल हूंदासीं, साइलेंस जी शक्ति सां। जॾहिं स्वयं निर्विघ्न हिकु बाप जी लग्न में मग्न हिकमत हिकु रस रहंदव त अन्य आत्मायूं बि स्वतः सहयोगी ठहींदियूं ऐं धरनी फलदायक थी वेंदी। जॾहिं स्वयं निर्विघ्न हिकु बाप जी लग्न में मग्न हिकमत हिकु रस रहंदव त ॿिया आत्मायूं बि सहयोगी ठहींदियूं ऐं धरनी फलदायक थी वेंदी। स्लोगन आहे, जो अभिमान खे शांत सम्झी वठंदो आहे उहो निर्माण न रही सघंदो आहे। जो अभिमान खे शांत सम्झी वठंदो आहे, जॾहिं अभिमान ईंदो आहे न त लॻंदो आहे जीअं त मथे ई थो उड़े, त उहो कॾहिं बि निर्माण न रही सघंदा आहिनि। अव्यक्त इशारो आहे, एकांत प्रिय ठहो, एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। एकांतवासी ऐं रमणीकता, ॿई शब्दनि में ॾाढो अंतर आहे, लेकिन संपूर्णता में ॿिन्हिनि जी समानता रहे। जेतिरो ई एकांतवासी ओतिरो ई पोइ साथ साथ रमणीकता बि हुजणी खपे। एकांत में रमणीकता गायब न थियणी खपे, ॿई समान ऐं साथ साथ रहे। हाणे एकांतवासी, हाणे रमणीक। जेतिरी गंभीरता ओतिरो मिलनसार बि हुजे। एकांतवासी, रमणीकता, गंभीरता, मिलनसार अर्थात सर्व जे संस्कार स्वभाव सां मिलण वारा। मतिलबु कोई कहिड़ो बि हुजे, कहिड़े बि स्वभाव संस्कार वारो हुजे, लेकिन असांखे हुन सां मिलनसार करे कीअं हलणो आहे, कहिड़ी शक्ति कहिड़े गुण खे यूज़ करे हुन सां गॾु हलणो आहे, उहो बि हुनखे चइबो आहे मिलनसार। अच्छा, ओम शांति। त अॼु बाबा असांखे चई शरीर सां तंग न थियो, शरीर में रहंदे बाबा खे यादि करो, ज्ञान ॿुधंदा रहो त कमाई थींदी, पाप कटिजंदा वेंदा। ॿियो बाबा चई, हिमत अगरि तव्हांखे माण्हुनि खे सहयोगी ठाहिणो आहे त पहिरियों ख़ुदि हिकमत हिकु रस, बाप जी लग्न में मग्न हिकमत हिकु रस रहो, त ॿियूं आत्मायूं बि तव्हांखे सहयोग आपे ई ॾींदियूं। एकांतवासी, रमणीकता, गंभीरता सां गॾु मिलनसार बि हुजणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।